खैबर रिपोर्ट अजीज गुल खैबर ऐं दारुल फलाह ट्रस्ट जामिया फातिमा ज़हरा मदरसे में ख़त्म बुखारी शरीफ ऐं तकमील कुरान शरीफ जो प्रोग्राम थी गुज़रियो, जंहिंजो मेहमान ख़ुसूसी मनाज़िर इस्लाम शेख अल हदीस हज़रत मौलाना डॉक्टर मंजूर अहमद मेंगल ऐं मोहतम जामिया सिद्दीकिया कराची मुफ्ती ख़ालिद मोहतम दारुल उलूम इस्लामिया हालाजीन हुआ। मेहमानन में मौलाना अब्दुल कुद्दूस जामिया अल मारूफिया मटियारी हाफिज़ इमरान अहमद कराची नात ख़्वान हाफिज़ मोहम्मद उस्मान मीर जा जिन शिरकत करे तकरीरूं ऐं नात पेश किया विया। प्रोग्राम में आयल एजाज़ी मेहमान सैद हाजी जलाल शाह ॼामोट मौलाना सारंग मेंगवाड़ो साहब ॾिनो वरिया सैयद मोहम्मद रहीम शाह ऐं खैबर शहर जो वॾेरो रसूल बख्श खैबर जमीयतुल उलमा इस्लाम जो सालार सलीम सिंधी इरफान शाह ॿियनि शिरकत कई। तकरीब के ख़िताब कंदे दारुल फलाह ट्रस्ट ऐं जामिया जे मोहतम मुफ्ती अहमद खान सतो जिन चयो त ही इदारो 16 सालनि खां हली रहियो आहे। हिन जे मरकज़ी जी 14 शाख़ुनि में दर्स मुकम्मल निज़ामी आलमा हिफ्ज़ नाज़रा दर्स दीन तालीम बालगात असरी उलूम जे 64 क्लास आहिनि, जंहिंमें 2477 तालिब ऐं तालिबा ज़ेरे तालीम आहिनि। उन्हनि जी ख़िदमत लाइ 86 मालूम ऐं मालूमात ऐं 13 इंतज़ामी अमलो मुक़ररु कयो वियो आहे। हिन ख़त्म बुखारी शरीफ जी तकरीब में 23 आलमात 10 हाफ़िज़ ऐं 193 नाज़रा कुरान शरीफ मुकम्मल कयो आहे, जंहिंमें शामिल छोकिरा ऐं छोकिरियूं आहिनि। रिपोर्ट रियाज़ अली मीरानी शिकारपुर तालीम खाते जे अॻोणो ऐं हाणे साॻे सूबाई वज़ीर तालीम सैयद सरदार अली शाह जे अदम तवज्जो ऐं डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर प्राइमरी शिकारपुर जी नाअहलीअ जे नतीजे में ज़िला शिकारपुर में प्राइमरी तालीम तबाही ते पहुतल। ज़िला शिकारपुर में 16 जी तादाद में स्कूल बंद, केतिराई स्कूल माल जा वथाण ऐं उन जा गोदाम बणियल। स्कूल में फर्नीचर जी खोट, केतिराई मास्तर वीज़ा ते वियल, उस्ताद घर वेठे पघारूं खणण लॻा। जॾहिं त सिटी शिकारपुर जे प्राइमरी स्कूलनि जी विज़िट करण दौरान भिटाई कॉलोनी जे मोहम्मद आलिम लश्करी प्राइमरी स्कूल में स्कूल जी 9 क्लासनि मां 7 क्लासनि में फर्नीचर न हुजण जे करे नियाणियूं ऐं ॿार सर्दी जी मौसम में भी फर्श ते वेही पढ़ाई करण ते मजबूर। स्कूल में बटे वारो ऐं सफ़ाई वारो न हुजण करे बाथरूम ख़राब हालत में शागिर्दनि खे पीअण लाइ पाणी कोन्हे। उन स्कूल जी सिफ़ारिशी हेडमास्टर जे नाअहलीअ जे नतीजे में स्कूल तबाही जे किनारे ते पहुतल। मटियारी रिपोर्ट अजीज गुल खैबर सेखाड़ पुलिस जो फौरन सां मुबैना मुक़ाबलो, हिकु ॼणो मुक़ाबलेबाज़ ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार, 2 भॼी वञण में कामयाब थी विया। सेखाड़ पुलिस जी एसएचओ शाहज़मान चांडियो जी अॻवानी में गश्त दौरान बाहूदेरो वेझो दीनार शाख वटि ॾोह जे इरादे सां बीठल 3 ॾोहारियुनि सां पुलिस मुक़ाबलो थी पियो, जंहिंमें 2 ॼणा हर हिकु सिराज गहलो ऐं फारूक गहलो रात जी ऊंधाई जो फ़ाइदो वठी भॼी वञण में कामयाब थी विया। जॾहिं त हिकु ॾोहारी इज़हार वल्द हसन बख्श जलवानी सख़्त ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे सेखाड़ पुलिस तालका अस्पताल मटियारी मुंतक़िल करे छॾियो। जॾहिं त ॾोहारियुनि वटां हिकु बग़ैर लाइसेंस जो हथियार पिस्तौल, कुझु मैगज़ीन ऐं हिकु 125 मोटरसाइकिल पंहिंजी तहवील में वठी छॾी। सेखाड़ पुलिस गिरफ़्तार जवाबदार ऐं भॼी वियल जवाबदारनि ख़िलाफ़ पुलिस जी सरपरस्ती में सेखाड़ थाणे ते केस दाख़िल करे छॾियो आहे। हैदराबाद से शामिल करते हैं हमारे ब्यूरो चीफ मुमताज अली सुमरो की रिपोर्ट के मुताबिक निगरान वजीर आला सिंध जस्टिस बाकिर अली ने भी अपने दौरे इक़्तिदार में अपने अपाहिज दोस्त को एक बड़ी महकमे एजुकेशन वर्क्स जावल के डिस्ट्रिक्ट एजुकेशन वर्क्स में अपने अपाहिज दोस्त को ना बोल सकता है ना लिख सकता है, इसको मुकर्रर कर दिया। अपाहिज इंजीनियर फैज़ अली रिन जो फालिद सबब अपाहिज है, मगर निगरान सरकार उनको भी इस पोस्ट पर मुकर्रर कर दिया, जिस पर समाजी और सोशल वर्कर हैरान है। इनका कहना है कि निगरान हुकूमत को पूरी सिंध में कोई तंदुरुस्त इंजीनियर ही नहीं मिला जो एक अपाहिज को मुकर्रर कर दिया। जहां अरबों रुपए की सरकारी स्कीमें चल रही हैं, वहां एक अपाहिज इंजीनियर की मुकर्ररी इस समाज के लिए एक सवाल बना हुआ है। खास तौर पर नए मुंतखब होने वाले पीपल्स पार्टी के वजीर आला के लिए भी बड़ा चैलेंज है। झरक रिपोर्ट लखा ॾिनो झरकायू होमियो जे क्वालिफाइड डॉक्टर ख़ालिद मुस्तफ़ा सां मुसाफ़िरनि सां ॻाल्हाईंदे चयो त मुंहिंजी क्लिनिक खे सील करण जी असल वजह ॿुधाईंदे चयो त कुझु ॾींहं जेका हेल्थ जी टीम आई हुई उन मुंहिंजूं तमामु डिग्रियूं ऐं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट चेक कया ऐं तमामु घुरिबल कागज़ात मौजूदु क़ानूनी तरीक़े सां क्लिनिक खोले प्रैक्टिस करे रहियो हुयसि। जॾहिं मुंहिंजूं सभई डिग्रियूं पूरियूं हुयूं त टीम मुंहिंजी क्लिनिक खे सील करण लाइ मुंहिंजी क्लिनिक ऐं मेडिकल स्टोर सर्च कयो, पर उन्हनि खे को बि अहिड़ो सबूत न मिलियो जंहिंसां उहो साबित थिए त को आउं कानून जे ख़िलाफ़ वर्जी करे रहियो हुजां। उन खां पोइ मुंहिंजनि मरीज़नि खे इंटरव्यूज़ वरिता विया, फीमेल मरीज़नि खां बि पुछा कई वई ऐं उन्हनि वटि दवाऊं चेक कयूं वयूं। जंहिं टीम खे को सबूत न मिलियो त वञण महिल हिकु मरीज़ जी दवा मां सिर्फ़ु हिकु टैबलेट निकिती जेका सूर जी आम गोरी हुई। उन ते
जवाज़ ॼाणाए मुंहिंजी क्लिनिक खे सील कयो वियो। मूं अधु कलाक उन ते टीम वारनि सां बहस कयो ऐं रिक्वेस्ट कई त जेकॾहिं उन गोरी जी इजाज़त न आहे त अॻिते जे लाइ आउं कोन ॾींदुसि, पर उन जे बावजूदु टीम हिकु बि न ॿुधी। क्लिनिक सील करण लॻा। मूंखे उन्हनि टीम वारनि मोबाइल में तस्वीरूं ॾेखारियूं कंहिं डॉक्टर जी क्लिनिक जूं ऐं पाण चवण लॻा त MBBS डॉक्टर हुअण बावजूदु क्लिनिक में गंदगी ऐं इहे इंजेक्शनूं इस्तेमालु करे रहियो आहे जेकी जानवरनि खे लॻायूं वेंदियूं आहिनि, जंहिंजो सबूत तौरु तस्वीरूं कढी आया हुआ। शिकारपुर रिपोर्ट फयाज अली मीरानी। शिकारपुर ठुल शहर में उर्स मुबारक मुफ्ती मोहम्मद शरीफ सरकी रहमतुल्लाह अलैह व दस्तार फजीलत कॉन्फ्रेंस जो इनकाद कियो वियो, जंहिंजी सदारत हज़रत अल्लामा मौलाना मोहम्मद शफ़ी सरकी मोहतम मदरसा हमीदिया बहरुल उलूम जिन कई। उन मौके ते मेहमान ख़ास पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत किबला पीर मजहर अली शाह जीलानी, खुसूसी शिरकत हज़रत साहिबजादा हाफिज़ फजलुल्लाह नूरानी, मरकज़ी रहनमा अंजुमन तलबा इस्लाम, खुसूसी खिताब पीर तरीक़त रहबर शरीयत हज़रत अल्लामा सैयद हसन शाह बुखारी, अमीर मरकज़ी जमात अहले सुन्नत लाड़काणो डिवीज़न करण फरमायो। उन मौके ते हाफिज़ मौलाना ख़ालिद हुसैन हुसैनी, हाफिज़ अब्दुल गनी खोसू ऐं ॿिया केतिराई उलमा इकराम पिणु मौजूद हुया। रिपोर्ट फयाज अली मीरानी। शिकारपुर पाकिस्तान पीपल्स पार्टी जी आला क़यादत पारां सिंध अंदरि तूफ़ानी बरसातुनि जी एमरजेंसी अलर्ट जारी करण ते पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िला शिकारपुर जे सदर ऐं अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर मीर आबिद हुसैन खान भैयो साहब जिन ज़िलनि तालकनि सिटी टाउन कमेटीज़ यूनियन काउंसिलर्स वार्डन तमाम ज़िले तंज़ीमुनि जे उहिदेदारनि बल्दियाती इदारनि जे चेयरमैन वाइस चेयरमैन मेंबरनि काउंसलरनि ऐं पार्टीअ जे जालनि खे हिदायतूं ॾिनियूं आहिनि त हू पंहिंजो सभु मसरूफ़ूं तर्क करे तूफ़ानी बरसातुनि जी आमन सबबु थींदड़ नुक़साननि जे बचाव लाइ पेशगी क़दम खयां वञनि ऐं बरसात जे सटियल माण्हुनि जी हर मुमकिन मदद कनि। असांजा नुमाइंदा अवाम जी मदद लाइ पार्टी वर्करनि जी आलनि जो साथ ॾियनि। नाज़िम दीन डहर, इंफॉर्मेशन सेक्रेटरी पाकिस्तान पीपल्स पार्टी ज़िलो शिकारपुर GA भुट्टो। मीरपुर ख़ासि रिपोर्ट। सूमार समय जो पुट खे सावरनि पारां मुबैना अगवा करे गुम करे छॾियो आहे। ख़दशो आहे त पुट खे क़तल कयो वेंदो। पुलिस खे इतला करण बावजूदु को बि तदारक न थियो आहे। अहिड़ो इज़हार तालके शुजाबाद जे ॻोड़ हाजी ख़ैर मोहम्मद लगारी वासी ॻोठाणे अब्दुल हमीद लंजवाणी प्रेस क्लब पहुची एहतजाजी मुज़ाहिरे कंदो कयो। ॻोठाणे अब्दुल हमीद लंजवाणी वधीक चयो त पुटु मोहम्मद मुरीद लंजवाणीअ जूं ॿ शादियूं थियल आहिनि। संदसि नंढी घरवारी गुलशन सां गॾु कराची में रहंदो हो, जिते कुझु ॾींहं पहिरियां सहुरे ग़ुलाम मोहम्मद लगारी साले अयास पारां खेसि तशदुद जो निशानो बणाए घरां कढी छॾियो। जंहिं बाद पुटु मोहम्मद मुरीद मूं वटि अची अहिड़ी शिकायत कई, जंहिं बाद 2 ॾींहं पहिरियां अहिड़ी दरख़्वास्त SSP मीरपुर ख़ासि खे ॾेई वापसि अची रहियो हो त पुरइसरार नमूने गुम थी वियो आहे। ॻोठाणे इल्ज़ाम हणंदे चयो त पुट खे सावरनि अगवा करे गुम करे छॾियो आहे। ख़दशो आहे त पुट खे क़तल कयो वेंदो। मूं अहिड़ी शिकायत SSP मीरपुर ख़ासि खे पिणु ॾिनी आहे। पुट जे सावरनि खां मालूम करण ते हू मच्छर जी कूड़नि केसनि में फसण समेत मौतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि। ॻोठाणे वास्तेदार अख़्तियारनि खां पुरज़ोर मुतालबो कंदे चयो त मामले जो नोटिस वठी पुटु मोहम्मद मुरीद खे सावरनि जे क़ैद मां बाज़ियाब कराए इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फ़राहम कयो वञे। रिपोर्ट सूमार समय जो।